माई खैरी जी तारीख़ी मस्जिद जे पुठियां हिकु चौकुंडी आहे जंहिंमें सिर्फ़ु हिकु ई क़बर मौजूदु आहे, जंहिं ते ही कुतबो लॻल आहे। तारीख़ वफ़ात मरहूम ताज मोहम्मद वलद बुरो सरी अॻियां सम्झ में नथो अचे त छा लिखियलु आहे। बहरहाल हिन क़बर सां गॾु हिकिड़ी तजर जा आसार बि